पेशावर वफ़ाक़ ऐं ख़ैबर पख्तूनख्वा सरकार हिकु दफ़ो ॿीहर आमो साम्हूं थी हुई। अली अमीन गंडापुर जी सरकार पारां IG इस्लामाबाद समेत 600 एहलकारनि ख़िलाफ़ KP हाउस इस्लामाबाद में भंज डाक करण जो केस दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रिन मूजिब केस में IG इस्लामाबाद सूधो 600 पुलिस एहलकारनि खे नामज़द करण जो फ़ैसिलो कयो वियो। केस में भंज डाह, चोरी, दहशतगर्दी सूधो ॿिया कलम लॻाया वेंदा। ख़ैबर पख्तूनख्वा काबीना जी इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई। KP हाउस ते इस्लामाबाद पुलिस जी चढ़ाई दौरान भंज डाह सबबि 1 करोड़ रुपयनि खां वधीक नुक़सानु थियो। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर सूधो असेंबली मेंबरनि जूं क़ीमती शयूं ग़ाइब आहिनि। KP के सरकार जे तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो त KP हाउस असांजो आहे, इन बाबति केस बि असां दाख़िल कराईंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम चयो त KP हाउस इस्लामाबाद असां सभिनी जो आहे, उन खे दहशतगर्दनि जो गढ़ न बणायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।